أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كما أخرجك ربك من بيتك بالحق وإن فريقا من المؤمنين لكارهون يجادلونك في الحق بعدما تبين كأنما يساقون إلى الموت وهم ينظرون وإذ يعدكم الله إحدى الطائفتين أنها لكم وتودون أن غير ذات الشوكة تكون لكم ويريد الله أن يحق الحق بكلماته ويقطع دابر الكافرين ليحق الحق ويبطل الباطل ولو كره المجرمون إذ تستغيثون ربكم فاستجاب لكم أني ممدكم ب1000 من الملائكة جعله الله إلا بشرى لكم ولتطمئن به قلوبكم وما النصر إلا من عند الله إن الله عزيز حكيم. صدق الله العظيم. आयत मज़कूरा जो लफ़्ज़ी तर्जुमो। जिए कढियो तोखे तुंहिंजे पालींदड़ तुंहिंजे रब तुंहिंजे घर मां हक़ ख़ातिर ऐं यकीनन बेशक हिकु जमात मोमिननि मां राज़ी न हुई। उहे बहस पिया कनि तोसां उन हक़ में पधराई खां बाद ॼण त हकिलजनि पिया मौत ॾांहुं ऐं उहे ॾिसनि पिया। ऐं यादि कर जॾहिं वाइदो कयो तव्हां सां अल्लाह ॿिनि टोलियुनि मां हिकिड़ी जो तो उहा तव्हां लाइ आहे ऐं अव्हां चाहियो पिया त बिना हथियारनि वारी टोली हुजे तव्हां लाइ ऐं घुरे पियो अल्लाह ताला त मथे करे हक़ खे पंहिंजे क़ौलनि सां ऐं कपे पाड़ काफ़रनि जी जीअं साबित रखे हक़ खे ऐं बातिल सां हिक ॿिए पुठियां ईंदड़ ऐं न बणायई उन्हीअ खे अल्लाह मगर ख़ुशख़बरी ऐं जीअं करार वठनि उन सां दिलियूं तव्हां जूं ऐं न ईंदी मदद मगर अल्लाह जे तरफ़ों बेशक अल्लाह ज़बरदस्त आहे हिकमत वारो। सूरतुल अनफाल 9 सिपारो। सूरह अनफाल जो पहिरियों रुकू आयत नंबर 4 खां आयत नंबर 10 ताईं पहिरियों रुकू जे इख़्तिताम ताईं मुकम्मल आयात जी तिलावत ऐं उन्हनि जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। ऐं इन्हनि आयात जो तर्जुमो हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ़ वारनि जे तर्जुमे मां पेश कयोसीं।
इन आयात जे तर्जुमे जो मुतालियो हज़रत सईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा अली खान अबड़ो, मखदूम नूह सरवर रहमहुल्लाह ऐं उस्ताद ग़ुलाम रसूल मेमूण इन्हनि जे क़ुरान शरीफ़ जे कयल तर्जुमनि जे मुताले खां बाद में इन्हनि आयात जो तर्जुमो पेश कयो वियो। इन्हनि आयात जे तफ़सीर जे सिलसिले में मुफ़स्सिरीन हज़रात तफ़सीर हिन रीत पेश कयो आहे त इहो ग़ज़वा बदर जो तज़किरो आहे। इन आयात में ग़ज़वा बदर जो ज़िक्र आहे ऐं रुकू जे ख़त्म थियण ताईं बल्कि उन खां पोइ बि मुतअद्दिद आयात में उन जो तज़किरो फ़रमायो वियो आहे ऐं पोइ मज़ीद तफ़सील इन सूरत जे 5 ऐं 6 रुकू में बयानु फ़रमायो वियो आहे। ग़ज़वा बदर जो कुझु तज़किरो सूरह आल इमरान जे रुकू 2 में ऐं कुझु आल इमरान जे रुकू नंबर 12 में गुज़री चुको आहे ऐं उते अल्लाह ताला फ़रमाया वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्ला। अॻिते वधण खां पहिरियों पूरो वाक़ियो ज़हन नशीन करणु घुरिजे ताकि आयात करीमा में जेको इजमाल आहे उन जी तशरीह सम्झ में अची सघे। कुरैश मक्का हर साल तिजारत जे लाइ मुल्क शाम वेंदा हुया। मक्का मुअज़्ज़मा खां शाम वेंदा हुया त रस्ते में मदीनतुल मुनव्वरा खां उन्हनि खे गुज़रणो पवंदो हो। शहर में दाख़िल न बि थींदा हुया त क़रीब या उन जे आसपास मां ज़रूरु गुज़रंदा हुया। ईअं सम्झो त कुरैश मक्का जो हिकिड़ो काफ़िलो तिजारत जे लाइ शाम वियल हुयो ऐं उन में तमामु घणी तादाद में माण्हुनि जी शिरकत हुई जेके पंहिंजा माल खणी विया हुआ। काफ़िले जो सरदार अबू सुफ़ियान हुयो ऐं उन वक़्तु ई अञा मुस्लमान न थियो हो। जॾहिं अबू सुफ़ियान जो काफ़िलो शाम खां वापसि थिए पियो जंहिंमें 30,000 या 40 अफ़राद हुया ऐं 1,000 उठ हुया। सरवरे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन काफ़िले जे गुज़रण जो इल्मु थी वियो। पाण सां असलम पंहिंजे सहाबा खे फ़रमायो त कुरैश जो काफ़िलो हितां गुज़री रहियो आहे, हलो ते इन काफ़िले खे पकड़ियूं। मुमकिन आहे त अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे अमवाल तव्हांखे अता फ़रमाए। पाण करीम सां असलम ताक़ीदी हुकुम न फ़रमायो हो ऐं ही बि न फ़रमायो हुयूं त जंग करण जे लाइ निकिरी रहिया आहियूं। इन जे लाइ बाज़ सहाबा साईं जन सां गॾिजी पिया रवाना थी विया ऐं बाज़ मदीने में ई रहिया। अबू सुफ़ियान खे ख़तरो हुयो त रस्ते में मुसलमाननि सां काथे मुक़ाबिलो न थी पोए। इन जे लाइ उहो रस्ते वारे माण्हुनि खां उन जे मुतलिक़ पुछंदो रहे पियो काथे मुसलमान असांजे काफ़िले जे पोयूं न पोइजी वञनि। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां मदीना मुनव्वरा खां सफ़र फ़रमायो त अबू सुफ़ियान खे उन जी ख़बर पइजी वई। उन पंहिंजो रस्तो मटाए छॾियो ऐं ज़मज़म बिन आमर ग़िफ़ारी खे आले मक्का ताईं ख़बर पहुचाइण जे लाइ जल्दी जल्दी अॻिते रवानो कयईं ऐं उन खे उन महिनत ॾियण जे लाइ बि चयईं। ज़मज़म जल्दी सां मके पहुतो ऐं उन ख़बर ॾिनी त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथियुनि सां तव्हांजे काफ़िले जे पुठियां आहे ऐं मदीना मुनव्वरा खां रवानो थी चुको आहे। पंहिंजे काफ़िले जी हिफ़ाज़त करे सघो था त कयो। इहा ख़बर ॿुधंदे ई अहले मक्का में हलचल मची वई। मुक़ाबले जे लाइ 1,000 माण्हू जिन जो सरदार अबू जहल हुयो असबाब ऐश सां तकबुर ऐं आकड़ सां बदर जे तरफ़ रवानो थियो। बदर हिकु आबादी जो नालो आहे जेका मक्का मुअज़्ज़मा खां बरास्ता राबिग़ मदीना मुनव्वरा वञण वारे रस्ते में ईंदी आहे। इतां खां मदीना मुनव्वरा 100 मील खां कुझु घटि आहे। बदर नाले हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं इन बस्ती खे आबाद कयो हो। उन जे नाले ते उन जो नालो बदर आहे।
ऐं हिकु कौल ही बि आहे त मक़ाम बदर में हिकिड़ो खूह हुयो, उन जो नालो बदर हुयो। इन जे खूह जे नाले सां इहा जॻह मशहूरु थी वई, बदर जे नाले सां। कुरैश मक्का पाण सां ॻाइण वॼाइण वारियूं औरतूं वठी करे निकिता ऐं उहे ॻाईंदियूं, जंग ते उभारींदियूं। इन लश्कर में तक़रीबन तमामु सरदारान कुरैश शामिल हुया। सिर्फ़ अबू लहब न वञी सघियो ऐं उन पंहिंजी जॻह ते अबू जहल जे भाउ आसी बिन हिशाम खे मोकिलियो। उन्हनि माण्हुनि सां गॾु ॿियो सामान जंग बि 60 घोड़ा, 600 ज़िरहूं ऐं सवारी जे उठनि खां अलावा घणी तादाद में ज़बह करण ऐं खाधे खाइण जे लाइ बि उठ गॾु हुयनि। सभ खां पहिरियों अबू जहल मके खां ॿाहिरि अची करे 10 उठ ज़बह करे लश्कर खे खाराया। पोइ मक़ाम असफ़ान में उमैया बिन ख़लफ़ 9 उठ ज़बह कया। पोइ मक़ाम कुदैद में सुहैल बिन अमर 100 उठ ज़बह कया। पोइ अॻिली मंज़िल ते शैबा बिन रबिया 9 उठ ज़बह कया। पोइ उन खां अॻिली मंज़िल ते जेको मक़ाम जुहफ़ा में हुई, उतबा बिन रबिया 10 उठ ज़बह कया। अहिड़ी तरह हर मंज़िल ते 10-10 उठ ज़बह कंदा रहिया ऐं खाईंदा रहिया ऐं अबुल बुख़्तरी बदर पहुची करे 10 उठ ज़बह कया। कुरैश मक्का त मक्का मुअज़्ज़मा खां हलिया ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा खां रवाना थी चुका हुया। इहो रमज़ानुल मुबारक जो महीनो हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम खे पंहिंजो ख़लीफ़ो बणायो ऐं साईंजन जे तशरीफ़ आवरी खां पोइ माण्हुनि साईंजन जे वञण खां पोइ निमाज़ पढ़ाइण जे लाइ उनखे मुक़ररु कयूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रवाना थियण वारनि में हज़रत अबू लुबाबा बि हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मक़ाम रोहा खां वापसि कयो ऐं अमीर मदीना मुक़ररु करे उन्ही खे मोकिले छॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लश्कर जी तादाद 313 हुई ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु 70 उठ हुया, जिन ते नंबरवार सवार थियनि पिया। हर उठ ते 3-3 फ़र्द हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हज़रत अबू लुबाबा सां गॾु हिकिड़े उठ ते शरीक हुया। वारे वारे सां साईंजन बि पंध कनि पिया। मक़ाम रोहा ताईं इहो सिलसिलो रहियो। जॾहिं रोहा खां हज़रत अबू लुबाबा खे वापसि फ़रमायूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा ऐं हज़रत मरसद रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा सां हिकिड़े उठ में शरीक रहिया। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाहु तआला अन्हु बयानु फ़रमाइनि था त जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंध हलण जो वारो अचे पियो त हज़रत अबू लुबाबा ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाहु तआला अन्हुमा अर्ज़ कनि पिया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां सवार रहो, असां पंध कंदासीं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब इरशाद फरमायो, मा अंतुमा बिअक़वा मिन्नी वला अना बिअग़ना अनिल अज्र मिनकुमा। तव्हां ॿई मूंखां ज़्यादा ताक़तवर न आहियो ऐं सवाब जे एतबार सां बि तव्हां बनिस्बत मां बि सवाब जो मोहताज आहियां ऐं मां बि सवाब मूंखे बि ज़रूरत आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे वारे सां पंध कनि पिया। अञा ते अबू सुफ़ियान जे काफ़िले सां आमनो सामनो न थियो हो, पर अबू सुफ़ियान जे काफ़िले खे ख़बर पहुची चुकी हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लश्कर सां अचनि पिया। इन करे अबू सुफ़ियान पंहिंजे काफ़िले जो रस्तो मटाए ऐं ॿियो रस्तो उन इख़्तियार कयो ऐं उहो उन रस्ते सां निकिरी वियो। पोइ हज़रत अबू बकर रज़ी अल्लाहु तआला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबा खां मशवरो तलब कयो, सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु तआला अन्हु उथी बीठा ऐं सुठो जवाबु ॾिनऊं। पोइ फारूक आज़म उथी बीठा ऐं बहितरीनु जवाबु ॾिनऊं। पोइ हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाहु तआला अन्हु उथी बीठा ऐं उन्हनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां पंहिंजे राय जे मुताबिक़ तशरीफ़ फ़रमा थियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। अल्लाह जो कसम आहे, ईअं न थींदो जीअं बनी इसराइलिन मूसा अलैहिस्सलाम खे चयो, इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून।
तूं वञ ऐं तुंहिंजो रब वञे, असां हिते वेठा आहियूं, ईअं न थींदो। असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां असांखे बरकुल ग़िमात ताईं वठी वेंदो त बि असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं जंग खां असां मुंहुं न मोड़ींदासीं। उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अशीरु अलैया अय्युहन्नास, ए माण्हूअ मशवरो ॾियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु इहो हो त अंसारी हज़रात पंहिंजी राय पेश कनि। साईं जन जी ॻाल्हि ॿुधी करे हज़रत साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ु कयो, जेको अंसार मां हुयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईअं मालूम थिए थो त तव्हां असां खां जवाबु या मशवरो पुछणु चाहियो था। साईं जन इरशाद फरमाया, हाओ। उन्हनि अर्ज़ु कयो, असां तव्हां ते ईमान आंदो आहे, तव्हांजी तस्दीक़ कयूं था, असां गवाही ॾियूं था त जेको कुझु तव्हां आंदो आहे उहो हक़ आहे, सच आहे, ऐं तव्हांजो जेको इरादो हूंदो उन जे मुआफ़िक़ असां अमल कंदासीं। असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं समुंड में हलणो पियो त समुंड में बि दाख़िल थींदासीं। असां तव्हां सां गॾु आहियूं। हज़रत साद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला जी ॻाल्हि ॿुधी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढी ख़ुशी थी ऐं फरमायूं त हलो ख़ुशख़बरी क़बूल कयो। अल्लाह ताला मूं सां वाइदो फरमाए त ॿिनि जमातनि मां हिकिड़ी जमात ते ग़लबो अता फरमाईंदोमांव। हिकिड़ी जमात अबू सुफ़ियान जो काफ़िलो हुयो ऐं ॿी जमात कुरैश मक्का जो लश्कर हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमाए त अल्लाह जो कसम आहे, मां ॾिसी रहियो आहियां त जंहिं जमात सां मुक़ाबिलो थींदो उन्हनि जे मक़तूलीन खे काथे काथे उहे किरंदा। उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां बदर जे तरफ़ रवाना थिया। रस्ते में हिकिड़े ग़ुलाम सां मुलाक़ात थी। हज़रात सहाबा उन खां पुछो त अबू सुफ़ियान जो काफ़िलो काथे आहे? उन चयो त मूंखे ख़बर नाहे, इहो अबू जहल, उतबो, उमैया बिन ख़लफ़ अचनि था। बाज़ रिवायतुनि में हीअ आहे त जॾहिं अबू सुफ़ियान जे काफ़िलो तारुज़ करण जे लाइ रवाना थिया हुया, हिकु ॾींहुं या ॿिनि ॾींहंनि जे मुसाफ़त तय करण खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सां मशवरो कयो हुयो त अबू सुफ़ियान खे ख़बर पइजी त असां उन सां तारुज़ करण जे लाइ निकिता आहियूं त उहो काफ़िलो निकिरी चुको हुयो। अॻी आयत में अल्लाह ताला फरमायो, व इन फ़रीक़म मिनल मुअमिनीन लकारिहून युजादिलूनक फ़िल हक़्क़ि बअद मा तबय्यन कअन्नमा युसाक़ून इलल मौत व हुम यंज़ुरून। जॾहिं कुरैश मक्का खां जंग करण जे बारे में रायो आयो त उन ते हज़रत मिक़दाद उहो जवाबु ॾिनो जेको गुज़री चुको। बाज़ रिवायत में इहा आहे त इहो सवाल ऐं जवाबु मक़ाम रोहा में थियो। बाज़ सहाबा इहो चयो त असांखे कुरैश मक्का सां जंग जी ताक़त नाहे। इन करे अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई, व इन फ़रीक़म मिनल मुअमिनीन लकारिहून युजादिलूनक फ़िल हक़्क़ि बअद मा तबय्यन कअन्नमा युसाक़ून इलल मौत व हुम यंज़ुरून। अल्लाह जल्ल शानू पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो फरमायो त ॿिन्ही जमातुनि मां हिकिड़ी जमात ते तव्हांखे ग़लबो ॾिनो वेंदो। जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रात सहाबा सां मशवरो फरमायो त उन्हनि मां बाज़ इहो मशवरो ॾिनो त अबू सुफ़ियान जे काफ़िले जो पीछो करणु घुरिजे, छो जो उहे माण्हू तिजारत खां वापसि थी रहिया आहिनि, जंग करण जे लाइ उहे न निकिता आहिनि, उन्हनि में विढ़ण जी कुवत ऐं शौक़त नाहे, लिहाज़ा उन्हनि ते ग़लबो हासिल करणु आसान आहे। ऐं कुरैश जो लश्कर मके खां हलियो आहे, उहे माण्हू लड़ण जे लाइ, जंग जे लाइ तयारु आहिनि ऐं निकिता आहिनि, लिहाज़ा उन्हनि सां मुक़ाबिलो मुश्किल थींदो। इन करे उन्हनि इहो चाहियो त हुन काफ़िले जो मुक़ाबिलो कजे। व तवद्दून अन गैर ज़ाति शौकत तकून लकुम। अल्लाह ताला फरमाए, तव्हां चाहियो पिया त हा जमात तव्हांजे काबू में अचे जेका कुवत ऐं ताक़त वारी न हुई। कुरैश मक्का हज़रत सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि खे उन्हनि ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, मके छॾण ते मजबूर कयो हो। हक़ न पाण क़बूल कनि पिया, न ॿियनि खे क़बूल करणु पिया ॾियनि। इन जे लाइ अल्लाह ताला फरमायो, युरीदुल्लाह अन युहिक्कल हक़्क़ बिकलिमातिहि। अल्लाह खे इहो मंज़ूर हुयो त पंहिंजे कलिमात ज़रिए हक़ खे साबित करे, वयक़ता दाबिरुल काफ़िरीन,
ऐं काफ़िरनि जे बुनियाद खे कटे छॾे लियुहिक़ल हक़ व युब्तिलल बातिल, ताकी अल्लाह ताला हक़ खे हक़ हुजणु साबित फ़रमाए ऐं बातिल जो बातिल हुजणु साबित फ़रमाए। वलौ करिहल मुजरिमून, खणी जो मुजरिम उनखे नापसंद कनि। अल्लाह ताला अहिड़ी तदबीर फ़रमाई जो मुशरिकीन मक्का ज़लील थिया, इस्लाम जो हक़ हुजणु अलल ऐलान साबित थियो, बातिल जो बातिल हुजणु बि ज़ाहिर थियो। दुश्मन समूरनि ॾिठो, इन जे लाइ बदर खे यौमल फ़ुरक़ान बि चयो वेंदो आहे, जीअं सूरत जे 5 रुकू में अचे थो। इन जे मुतअल्लिक़ आख़िरी रिवायात इहे आहिनि, कुरैश मक्का पंहिंजे लश्कर साज़ो सामान ॻाइण वॼाइण वारियूं औरतूं बदर में पहुची चुका हा। इहे माण्हू मके मुकरमा खां आया हा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा खां रवाना थी करे चंद ॾींहं बदर में पहुता। रस्ते में मुतअद्दिद मराहिल में क़याम फ़रमायूं, हज़रात सहाबा सां मशवरो कयूं, जंहिंजो तफ़सील मथे गुज़री चुको। साहिब रूहुल मानी सफ़ो 172 जुल्द नंबर 9 में बहवाला मुस्लिम, अबू दाऊद, तिरमिज़ी हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां नक़ुल फ़रमाइनि था। उन्हनि बयानु कयो आहे त मूंखे उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿुधायो त बदर जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा ते नज़र विधी त इहे हज़रात 310 या कुझु हुया। उन्हनि जी मशहूर तादाद 313 आहे, जीअं जो सही बुखारी सफ़ो नंबर 564 में ज़िक्र आहे। ऐं मुशरिकीन ते नज़र विधऊं त उहे 1000 खां कुझु ज़ाइद हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िबले जे तरफ़ रुख़ कयूं, पोइ हथ खणी करे पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल खां ख़ूब ज़ोरदार दुआ कयूं ऐं दुआ जा अल्फाज़ ई हुया, अल्लाहुम्मा अंजिज़ली मा वअदतनी, अल्लाहुम्मा इन तुहलिक हाज़िल इसाबा मिन अहलिल इस्लाम ला तुअबद फिल अर्द। ए अल्लाह, तूं जेको मूंसां वाइदो फ़रमायो आहे पूरो फ़रमा। ए अल्लाह, जेकॾहिं मुस्लमाननि जी इहा जमात हलाक थी वई त ज़मीन में तुंहिंजी इबादत न कई वेंदी। मतिलबु इहो ई हो त इहा अहले इस्लाम जी मुख़्तसर जमात जेकॾहिं इहा हलाक थी वई त जेके पोइ ते मदीने मुनव्वरा में आहिनि उन्हनि में बि कमज़ोरी अची वेंदी ऐं ईमान ऐं इस्लाम जो सिलसिलो मुनक़ता थी वेंदो। पोइ अल्लाह जी इबादत करण वारो कोई न रहंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा नाज़ ऐं अंदाज़ में बारगाह इलाही में अर्ज़ु कयो। अल्लाह ताला पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा दुआ क़बूल फ़रमाई ऐं साईं जन जे कुल्हनि मुबारकनि तां साईं जन जी चादर लही वई। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु हाज़िर ख़िदमत थिया ऐं साईं जन जी चादर खणी करे साईं जन जे कुल्हनि ते विधऊं ऐं साईं जन सां चिंबड़ी करे अर्ज़ु कयूं, या नबी अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह साईं खां दुआ घुरी आहे, अल्लाह साईं वाइदो फ़रमायो आहे, फ़स्तजाब लकुम। अल्लाह साईं पोइ आयत नाज़िल फ़रमाई त अल्लाह साईं तव्हांजी दुआ क़बूल फ़रमाई आहे ऐं 1000 फ़रिश्तनि जे ज़रिए मदद जो वाइदो फ़रमायो आहे। मुर्दिफ़ीन जेके हिक ॿिए जे पुठियां मुसलसल नाज़िल थियनि पिया। फ़रिश्तनि जो नाज़िल थियणु इन जे लाइ हुयो त वमा जअलहु अल्लाहु इल्ला बुशरा वलितत्मइन्न बिही क़ुलूबुकुम, या मोमिननि जे लाइ ख़ुशख़बरी हुई, उन्हनि जे इत्मीनान क़ल्बी जे लाइ हुई ऐं अल्लाह ताला जे तरफ़ों इहा मदद हुई। अल्लाह ताला इन मैदान बदर में मुसलमाननि जी मदद फ़रमाई ऐं अल्लाह ताला मुसलमाननि खे कामयाबी अता फ़रमाई। अॼु जे दर्स जे सिलसिले में मुख़्तलिफ़ तफ़ासीर जे मुताले खां बाद में तफ़सीर नक़ुल कयो वियो आहे। अनवारुल बयान फ़ी कश्फ़ इसरारिल क़ुरान जुल्द नंबर 2, मुसन्निफ़ आहिनि मौलाना मोहम्मद आशिक़ इलाही मुहाजिर मदनी ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे साम्हूं क़ुरान शरीफ़ जा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, अरबी में, उर्दू में, सिंधी में तफ़ासीर मौजूदु आहिनि, जिन जे मुताले खां बाद में हे तफ़सीर पढ़ियो ऐं ॿुधायो वियो आहे। उन्हनि तफ़सीरनि में आहे तफ़सीर वसीत अरबी में आहे, सफ़वत तफ़ासीर तालीफ़ मोहम्मद अली साबूनी जी, इहो बि अरबी में आहे। तफ़सीर माजिदी, इहो बि अरबी में आहे। तफ़सीर मज़हरी, दुर्र मंसूर, तफ़सीर कबीर ऐं क़ुरान अज़ीज़, तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान मौलाना मोहम्मद इदरीस कांधलवी, मारिफ़ुल क़ुरान हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमहुल्लाह, तफ़सीर ख़ाज़िन ऐं मुकम्मल
बयानुल क़ुरान इन्हनि तफ़ासीर जे मुताले खां बाद में अल्लाह जे महिरबानीअ सां क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो तिलावत ऐं तफ़सीर पेश कयो वियो। घणी दर दुआ आहे त अल्लाह ताला इनखे पंहिंजे बारगाह आलिया में शरफ़ क़बूलियत सां नवाज़े। आमीन या रब्बल आलमीन।